हुकूमत पंहिंजे रैयत सां ईअं कंदी आहे? छा सिंधी पाकिस्तान जा बाशिंदा न आहिनि? छा सिंध जी ज़मीन पाकिस्तान जी ज़मीन न आहे? ये ज़ालिमाना मंसूबो आहे। ये छह ऐलान जेकॾहिं ठहिया त सिंध वैरान थींदी। असां इन मंसूबे जी भरपूर मुज़म्मत था कयूं। छा तव्हां इन मुज़म्मत में मूंसां गॾायो? असीं हुकूमत खां मुतालबो था कयूं, ख़ुदा इहो मंसूबो ख़त्म कयो, सिंध खे वैरान न कयो, सिंध खे बर्बाद न कयो। राज तव्हांजा चारई सूबा वफ़ाक़ जे लाइ चारई सूबा हिकिड़ी इकाई मिसल आहिनि। जेकॾहिं पंजाब तव्हांखे प्यारो आहे त सिंध बि तव्हांजी आहे, बलोचिस्तान बि तव्हांजो आहे, खैबर पख्तूनख्वा बि तव्हांजो आहे। पंहिंजे रैयत ते रहम कयो। जेकॾहिं तव्हां ज़ुल्म कयो त इंशाअल्लाह अनक़रीब तव्हांजी ज़िल्लत थींदी, तव्हां बर्बाद थींदो। इन ज़ालिमाना मंसूबे जी हिकु भेरो वरी मुज़म्मत कयूं था ऐं हुकूमत खां मुतालबो कयूं था त इन मंसूबे खे यकदम बंदि कयो वञे।